नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत कोरोना वायरस जी टीं लहर सबबि मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियुनि वारो अमल रोकण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई घरू खाते जी सिफ़ारिश ते मुख़्तलिफ़ खातनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन (IBA) खे ख़त लिखी छॾिया आहिनि। कॉलेज, एजुकेशन, फॉरेस्ट, एंटी करप्शन ऐं सिहत खाते में थींदड़ समूरियूं टेस्टूं रोकण लाइ चयो वियो आहे। तालीम ऐं सिहत सूदो ॿिनि खातनि में रथियल टेस्टूं रोकण लाइ IBA खे ख़त लिखी छॾियो आहे। तालीम ऐं सिहत खाते समेत ॿिनि खातनि में बेरोज़गार नौजवान भर्तियुनि लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत कोरोना वायरस जी टीं लहर सबबि मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियुनि वारो अमल रोकण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई घरू खाते जी सिफ़ारिश ते मुख़्तलिफ़ खातनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन (IBA) खे ख़त लिखी छॾिया आहिनि। कॉलेज, एजुकेशन, फॉरेस्ट, एंटी करप्शन ऐं सिहत खाते में थींदड़ समूरियूं टेस्टूं रोकण लाइ चयो वियो आहे। तालीम ऐं सिहत सूदो ॿिनि खातनि में रथियल टेस्टूं रोकण लाइ IBA खे ख़त लिखी छॾियो आहे। तालीम ऐं सिहत खाते समेत ॿिनि खातनि में बेरोज़गार नौजवान भर्तियुनि लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं।